सियारो आ 5-10 रुपए गठी मेथीअ जी लॻी पई आहे, पालक जी 5-10 रुपए, पली त ईअं पनी भरे 10-10 रुपए में रुले थी पई, मटर सस्ता थी विया आहिनि 20 रुपए में किलो, ईअं पनी भरे अचे थी। पर इन जो मतिलबु इहो कान्हे की सॼो ॾींहुं साओ खाईंदव। सोइण में बि त जी 4 मूरियूं था वठी अचो, उन जे मूरियुनि जे पतनि जो साग था खाओ, वरी मंझंदि जो मटर, पर तरियल मटर, आलू मटर, मटरनि जी दाल दाग में पीज, टमाटे में पीज, वरी मेथी थी अचे त मेथी जा पराठा, मेथीअ जी पुड़ियूं, मेथीअ जी भाॼी तरियल, मेथीअ जी भाॼी रस में, पली तरियल, पली मेटियल, सरियां भतुआ, भैं पोइ पागल थी विया आहियो छा? साओ खाई करे साओ पूरे नई सियारे में थी वेंदव छा? सियारो अचे नथो कीअं झोला भरी ठुमकंदा खणी था अचो। अरे मां चवां थी ग्राहकी थोड़ी घटि लॻी पई, तो लॻाएसि तूं छोकिरनि खे सोए करे ठाहे खणी अचनि। जंहिंखे जो ससियूं कई ॿाहिरि वयूं आहिनि त असां नूंहर छा कयूं? ॿार न ॾिसूं, सॼो ॾींहुं मेथियूं सूं, एतिरी त मुंहिंजी उस बि नथी अचे जेतिरी तव्हां भाॼियूं था वठी अचो।